नाज़ी ख़बर शामिल कंदासीं। बदीन रिपोर्ट शफ़ी जोणे जो सिंध यूनाइटेड पार्टी पारां बदीन में बेरिया टाउन इंतजामिया ॾाढाइनि खिलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पंवर, जिले सदर हैदर शाह, अबू नुहानी, जावेद मंदिरो, हनीफ टियांग ऐं ॿियनि जी अॻवानी में सवे माण्हुनि जी काज़िया वाह पुल खां एहतजाजी रैली कढी ऐवानी सहाफ़त बदीन अॻियां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त बेरिया टाउन इंतजामिया ऐं मलिक रियाज़ हिकु माफ़िया बणिजी सिंध जी ज़मीनुनि ते ज़बरदस्ती कब्ज़ा करण घुरे थो ऐं सिंधियुनि जे क़दीमी रहाकुनि ॻोठाणनि ते रोज़ हमला करे दहशत जो राज क़ाइम करण चाहिनि था। हुननि खे आसिफ अली ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जी सरपरस्ती हासिल आहे। हुननि चयो त हथे ख़ाली ॻोठाणनि ते हमला कया विया आहिनि ऐं अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ हर रोज़ ख़ामोश न वेहंदासीं। हुननि मुतालबो कयो त बेरिया टाउन जे बदमाशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी।